नाज़रीन, कराची जे नामोर समाजी अगवान अमीर बख्श चन्ना मेमोरियल ट्रस्ट जो बानी एडमिनिस्ट्रेटर इनकम टैक्स कोऑपरेटिव सोसाइटी PIDC सोसाइटी स्कीम जे जनरल सेक्रेटरी इकबाल हुसैन चन्ना के मजहबी स्कॉलर जवार सरवर जोखियो और गुलाम नबी जोखियो पारां सचल ॻोठ में जोखिया हाउस से इकबाल हुसैन चन्ना के शानदार आजान ॾिनो वियो, जंहिंमें सियासी समाजी शख्सियतूं वॾे अंग शिरकत कई। तक़रीब में शिरकत पाकिस्तान पीपल्स पार्टी ईस्ट जे नायब सदर UC सचल 4 जे चेयरमैन ताज मोहम्मद वसान, प्रेस क्लब डिस्ट्रिक्ट ईस्ट कराची जो सदर गौस बुघियो, अहमद अली राहूजो, सैयद हिज़्बुल्लाह शाह, वकील नवाब शर शाह, शमशाद अहमद बुघियो, माजिद कांदड़ो, रियाज़ रिंद, फ़कीर इरशाद अली सुमरो समेत मुख़्तलिफ़ मकतबा फ़िक्र जे माण्हुनि शिरकत कई। तक़रीब में ज़वार सरवर जोखियो चयो त इकबाल हुसैन चन्ना हिक शफ़ीक़ इंसान, इंतिहाई सख़ी मर्दी कलंदर आहे। हिन वक़्तु अमीर बख्श चन्ना मेमोरियल ट्रस्ट जे प्लेटफॉर्म तां इकबाल हुसैन चन्ना केतिरनि ई घरनि जा चुल्हा ॿारींदड़ इंसान आहे। उहे संदसि जी कोशिशुनि सां केतिरा ई ग़रीब ॿार तालीम पिराए रहिया आहिनि। उन्हनि जी स्कूल जी फ़ीसुनि खां वठी उन्हनि जी माली मदद करे रहियो आहे। संदसि ग़रीब माण्हुनि खे इलाज लाइ लिख छप में माली मदद करे रहियो आहे। UC चेयरमैन ताज मोहम्मद वसान ॻाल्हाईंदे चयो त इकबाल हुसैन चन्ना समाजी ख़िदमतुनि खे उभारे रहियो आहे। संदसि जूं ख़िदमतूं कंहिं खां लिकियल न आहिनि। इलाइक़े में सिहतमंद सरगर्मियूं करणु सारा जो अमल आहे। जिते भाउ खे कमु न अचे उते इकबाल हुसैन चन्ना बिना रंग बिना नस्ल जे माण्हुनि जी ख़िदमत करण लाइ जिदोजहद करे रहियो आहे। हर साल इनकम टैक्स इमाम बारगाह अफ़ज़ल बावफ़ा में रोज़ जी बुनियाद ते पंहिंजी मदद पाण तहत रोज़ानो सवे माण्हुनि खे पूरो महीनो दस्तरख़्वान विछाए रोज़ जी बुनियाद ते रोज़ो इफ़्तारी करायो वेंदो आहे, जंहिंजे मिसाल मिलणु मुश्किल आहे। मुहर्रमुल हराम जे हवाले सां पूरो आशूर ही सख़ी मर्द कलंदर पंहिंजे मदद पाण तहत लंगर न्याज़ मजलिसूं सबीलूं लॻाए हर मकतबा फ़िक्र जे माण्हुनि खे गॾु करे मज़हबी इंतिहा पसंदी खे पोइते धिके छॾियो आहे। इकबाल हुसैन चन्ना अमीर बख्श चन्ना मेमोरियल ट्रस्ट जे प्लेटफॉर्म तां गाज़ी अब्दुल्ला शाह ॻोठ कॉलेज जे उस्तादनि खे फर्नीचर कंप्यूटर रोक रक़म ॾेई कॉलेज में तालीम जी पहिरीं शुरूआत इकबाल हुसैन चन्ना कराई। उन सां गॾु गर्ल्स कॉलेज शर ॻोठ जे उस्तादनि खे फर्नीचर सां गॾु शागिर्दियाणियुनि खे लखे रुपयनि जो वाटर प्लांट लॻाए ॾिनो। अॼु हिन वाटर प्लांट मां कॉलेज जा उस्ताद शागिर्दियाणियूं साफ़ पाणी पी रहिया आहिनि। अहमद अली राहू जो चयो त इकबाल हुसैन चन्ना थर में 6 ॻोठनि खे पाणी जो वाटर प्लांट लॻाइण सां गॾु शर गर्ल्स कॉलेज ते सालनि खां कोर्ट में हलंदड़ केस ख़तमु करायो, जेको हिन इलाइक़े जे ग़रीबनि जे ॿारनि जी तालीम लाइ अज़ीम किरदारु अदा कयो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे नामोर समाजी अगवान इकबाल हुसैन चन्ना गुलाम सरवर जोखियो जा थोरा मञींदे चयो त हीउ आजियाणो मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। तव्हां दोस्तनि जे अहसान असीं पिणु पंहिंजे हिसे जो कमु कयूं था ऐं असां इंसान जी ख़िदमत करणु सभ खां वधीक ऐं अवलनि इबादत आहे। अल्लाह खे राज़ी करिणो आहे त ख़ुदा जी मख़लूक़ जी ख़िदमत करणी पवंदी ऐं ख़ुदा जो हुकुम आहे असीं पंहिंजे वसां हर ग़रीबनि मिस्किननि मारूअड़नि जी ख़िदमत करणु पाण ते फ़र्ज़ थो सम्झां। तक़रीब जे आख़िर में इकबाल हुसैन चन्ना के दोस्तनि पारां अजरकुन गुल